A story, The Silver Key, चांदीअ जी चाबी. Once stormy night, a traveler reached an inn. हिक तूफ़ानी राति जो मुसाफ़िर खाने जे ॿाहिरां पहुतो. Its gate was locked. मुसाफ़िर खाने जी जो दरवाज़ो बंदि हो. The traveler knocked at the gate. हुन दरवाज़ो खड़कायो. The traveler knocked at the gate. The innkeeper replied from within. अंदरां मुसाफ़िर खाने जे मैनेजर जवाब ॾिनो, I have lost the key, sir, and now I cannot open it without a silver key. चयो, साईं, मां चाबी विञाए छॾी आहे ऐं हाणे आउं सोनी चाबीअ खां सवाइ दरवाज़ो नथो खोले सघां. The traveler understood what the innkeeper wanted. मुसाफ़िर खे ॻाल्हि सम्झ में आई त सराय खाने या मुसाफ़िर खाने जो मैनेजर छा थो चाहे. He pushed a rupee in through a hole. हिन हिकु रुपयो सुराख मां अंदरि उछलायो. And the innkeeper opened the gate. ऐं सराय खाने जे मैनेजर दरवाज़ो खोलियो. When the traveler got inside, जॾहिं मुसाफ़िर खाने जे अंदरि थियो, he said to the innkeeper, I have left my suitcase, sir. हिन चयो त मां पंहिंजो बैग ॿाहिरि विसारे आयो आहियां. Please go and fetch it in. महिरबानी करे ॿाहिरि वञ ऐं उहो खणी आ. The innkeeper went out. सराय खाने जो मैनेजर ॿाहिरि वियो. The moment he was out of inn, जंहिं हू ॿाहिरि वियो, the traveler bolted the gate. मुसाफ़िर छा कयो जो दरवाज़े जी खिड़की लॻाए छॾी. The innkeeper came empty handed. जेको सराय खाने जो हमराह हो उहो ख़ाली हथनि सां वापसि आयो. Because there was no suitcase outside. छाकाणि त ॿाहिरि का बि बैग कोन हुई. He knocked at the gate. हिन दरवाज़ो खड़कायो. But the traveler said, पर मुसाफ़िर चयो, I have lost the key and now the lock will open with a silver key. मां दरवाज़े जी चाबी ॿाहिरि विसारे छॾी आहे ऐं हाणे दरवाज़ो तॾहिं खुलंदो जॾहिं चांदीअ जी चाबी हूंदी. The innkeeper pushed the same rupee in and the traveler let him in. सराय खाने जे इंचार्ज साॻियो ई सिको सुराख खां अंदरि विधो ऐं इन बाद मुसाफ़िर हुन लाइ दरवाज़ो खोलियो ऐं हू वापसि अची वियो. मोराल, टिट फॉर टाट. अदले जो बदिलो. वॉइस इन सिंधी एंड इंग्लिश शफ़ीक अहमद कांदरो. प्लीज़ लाइक एंड सब्सक्राइब माय चैनल. हिन कहाणीअ जो वॉइस यानी आवाज़ शफ़ीक अहमद कांदरे जो आहे. महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल खे पसंदि कयो ऐं सब्सक्राइब कंदा त क़ुर्ब तव्हांजा.